नासिर शिकारपुर में शादी हाल मालकन पोरहतन फनकारन SOP तहत शादी हाल खोलवाइण लाइ एहतजाज कयो आहे। इन हवाले से ॾिसूं था अब्दुल रशीद जामड़ो जी ही रिपोर्ट। शिकारपुर में शादी हाल ऐं शाइर फनकारन पंहिंजे मुतालबनि जी मञता ख़ातिर शिकारपुर प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो आहे। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। मुझो डिप्टी कमिश्नर शिकारपुर वज़ीर आला सिंध ऐं शिकारपुर जे ज़कात कमेटी के चेयरमैन का मुतालबो है क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां मंथली 50,000 रुपयो मुक़रर कयो ऐं वर्करनि जे लाइ 20,000 रुपयो मुक़रर कयो वञे त असीं तव्हांजा शुक्रगुज़ार रहंदासीं। असांजो एहतजाज आहे पुरअमन त हे जेको भी असांजो सिलसिलो आहे असांजो महिरबानी करे ॿुधियो वञे मथे। कई नंढड़ा मासूम बार खड़ी असां एहतजाज करण सिर्फ़ इन जे लाइ त बेरोज़गारी ख़त्म कई वञे। जेसिताईं बेरोज़गारी ख़त्म न थींदी असांजो सिस्टम पियो हलंदो इहो। अल्लाह में उमेद आहे अल्लाह सही नशर ईंदो आहे, बाक़ी त हुकूमत तव्हांखे पोइते करे छॾियो। बेरोज़गार वेही घर वेही रहंदा त हे नांग त न जो मिटी खाईंदा। असीं हुकूमत खे पुरज़ोर मुतालबो था कयूं त जेको हिन जो मुआशी क़त्लेआम थियो आहे ही जेके बच्चा पंहिंजा जेके हाणे अज़ाब वारी ज़िंदगी पिया गुज़ारे हिन हुकूमत जेका आहे वक़्ती हुकूमत उहे बदनियती जो सबबु आहिनि जेके हिननि सां बेवफ़ाई करनि पिया, हिन जो मुआशी क़त्लेआम करनि पिया। असीं हुकूमत खे चिताबी ॾियूं पिया। थींदो आहे जितमाही ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थिया त इहा रियासत जी ज़िम्मेवारी हूंदी, हुकूमत जी ज़िम्मेवारी हूंदी त ख़ुदा उन वॾे एक्सीडेंट खां वॾे कंहिं जेका हादसे खां जेका बचाव जे लाइ उन्हनि खे SOP तक इजाज़त ॾिनी वञे। मुख़्तलिफ़ कारोबार खोलिया आहिनि त असांजी गुज़ारिश आहे पुरज़ोर लफ़्ज़नि में वज़ीर आज़म पाकिस्तान खां वज़ीर आला सिंध खां त SOP तहत जेको आहे हिननि जा कारोबार खोलण जी हिननि खे इजाज़त ॾिनी वञे त जीअं हे मुआशी क़त्ल खां बची सघनि। प्रेस क्लब एहतजाज रिकॉर्ड करण लाइ त असांजो 5 महीननि खां वठी असांजो तमामु हाल ख़राबु थी वियो आहे। असांजे लेबर जो तमामु हाल ख़राबु थी वियो आहे। गवर्नमेंट खे अपील कंदासीं त असांजे हिन इतिहाद जो कुझु न कुझु तदारुक करे। महिरबानी। तमामु घणा मुतासिर थिया आहियूं। असां हैंड टू माउथ अची पहुता आहियूं। असां यानी ईअं सम्झो त रोड ते अची पहुता आहियूं। हुकूमत महिरबानी करे असां पिनणु नथा चाहियूं। असांखे पंहिंजो रोज़गार करणु ॾिनो, इज़त जो रोज़गार जेको आहे उहो करणु ॾिनो वञे। रोज़ कमाईंदड़ आहिनि, उन्हनि जी हाणे छा कंडीशन हूंदी? उहे खाइण लाइ हलाकनि, कोई ॻाल्हाइण वारो पाकिस्तान में न आहे। भला शादी हालनि में बि असांखे इजाज़त ॾिनी वञे जीअं असां हुन में प्रोग्राम करे सघूं। ऐं असांजो वधि में वधि नुक़सानु थियो आहे। असां वज़ीर आला ऐं वज़ीर आज़म खे जेके भी हुकूमत सां वास्तो रखनि था असां उन्हनि खे अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे ख़ुदा असांजा जेके शादी हाल बंदि आहिनि ऐं जेके दरगाहूं बंदि आहिनि, जेके शयूं बंदि आहिनि उहे खोलियूं वञनि त जीअं असां फनकार मिसकिन फनकार पंहिंजो ऐं पंहिंजे बचड़नि जो गुज़र सफ़र करे। सभु कुझु थिए थो। मां तव्हांखे ॿुधायो त अंधेर नगरी चरबट राजा वारो निज़ाम थो हले। हिन निज़ाम में ख़ुदा जे वास्ते असां फनकारनि खे सिर्फ़ु शादी हाल वारनि खे, फनकारनि खे, साउंड वारनि खे, मूवी वारनि खे हिन में न पीड़ियो। ख़ुदा जे वास्ते आख़िरी असांजो हिकिड़ो तबिको रहियो आहे, उनखे बि इजाज़त ॾियो त पंहिंजी रोज़ी कयूं। शिकारपुर प्रेस क्लब आॾो शिकारपुर जे शादी हालनि, होटलनि, शाइरनि, फनकारनि जो अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन रहमान जामड़ो सां गॾु अब्दुल रशीद जामड़ो, मेहरान TV न्यूज़ शिकारपुर।